भिरिया सिटी जे ॻोठ निबोड़ो वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मुसाफ़िर कोच सां टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में ख़ादिम हुसैन फौत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां पहुचाईंदासीं। भिरिया सिटी ॻोठ निबोड़ो वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मुसाफ़िर कोच सां टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में ख़ादिम हुसैन फौत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल पहुचायो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं भिरिया सिटीअ मां, जिथे ॻोठ निबोड़ो वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मुसाफ़िर कोच सां टक्कर थी वियो आहे। हादसे जे नतीजे में ख़ादिम हुसैन फौत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ त भिरिया सिटी जे ॻोठ निबोड़ो वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मुसाफ़िर कोच सां टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में 1 ॼणो फौत थी वियो आहे ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं भिरिया सिटीअ मां, जिथे ॻोठ निबोड़ो वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मुसाफ़िर कोच सां टक्कर थी वियो आहे। हादसे जे नतीजे में ख़ादिम हुसैन फौत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अपडेट कंदा हलूं भिरिया सिटी में हादसो पेश आयो आहे। हादसे में 1 ॼणो फौत थी वियो आहे ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ निबोड़ो वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मुसाफ़िर कोच सां टक्कर थियो आहे, जंहिं जे नतीजे में ख़ादिम हुसैन फौत थी वियो आहे ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि, जिन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।